अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया HR JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था दौलतपुर मां HR JDO न्यूज़ जे रिपोर्टर असद अली सुमरे जी। दौलतपुर लॻ शाहपुर जानिया वेझो ॻोठ हाफ़िज़ रमज़ान बुगियो भरिसां सुमरा ऐं बुगिया बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ज़मीन जे पुराणी मालिकी तकरार तां ॿीहर छिकताण हिक ॿिए मथां फायरिंग इतला मिलण ते पुलिस अटाला पहुची धुरियुनि में इम्कानी झड़ फायरिंग ऐं झेड़ो रोकराए वरितो। जॾहिं त ज़रियनि खां मालूम थियो आहे त मुबैना तकरारी ज़मीन तां धुरियुनि जा हिक ॿिए मथां कोर्ट में केस पिणु हलंदड़ आहिनि। RPO साहब ॾे असां वियासीं, उन जेको आहे इंक्वायरी मुक़ररु कई ASP शदादपुर। उहो हिते असां वटि सरज़मीन ते आयो, सॼी सरज़मीन ॾिठईं, रपोर्ट वरितईं हेॾा होॾा हुन धुर खां असांजी धुर खां। उहो बि माशाल्लाह असांजे फेवर में आयो आहे, उहो सॼो असां वटि पियो आहे रिकॉर्ड। हाई कोर्ट में बि असांजो थी वियो आहे, पोइ वरी हू मथे विया सुप्रीम में, उहो बि असांजो जेको आहे उतां क्लियर थी वियो। हाफ़िज़ रमज़ान हारिया, हसन हारिया, मुलो जुसुब हारिया, अरबाब हारिया, मां हारी आहियां। हू बेलिमका थी विया आहिनि। असां उहो लिमक ते मल्हाईंदासीं ऐं असां हारी न, पर असांखे हिननि मोन जहिड़नि खे असांखे ख़िदमतूं कयूं, असां हिननि जे लाइ रत बि ॾींदासीं। पर वरी असां पुलिस खे वरी इतला कयो, वरी बि कुझु कोन थियो। अॼु वरी असांखे पुलिस असांखे एसे छो चयो बाबा तव्हां पंहिंजो कमु कयो। अॼु असां जॾहिं कमु कयोसीं त असां इहो था चऊं, क़ुर पाक जो मां तव्हांखे ॻाल्हि कई आहे त असांखे लठ बि कान्हे का, त हीअ 15-20 माण्हू असांखे फिरी विया आहिनि। पोइ असांजो पंहिंजो राज आहे, पंहिंजो मुल्क आहे, कंहिंखे लठ आहे, कंहिंखे कुहाड़ी आहे, कंहिंखे कोडर आहे, असांजी ख़लक इहा ॾिठी दफ़ा पहुची वई आहे। सो इंसाफ़ कयो, इंसाफ़ कयो ऐं कंहिंखे अॻिते तव्हां मीडिया खे ॿुधायो ऐं रुगो नुमाइंदो न छी, पर तव्हां असांजा पेर छी, ॿाहिरि छी, असां सां इंसाफ़ ॾियारियो। असांखे इंसाफ़ ॾियारियो। असांखे 10 लख किथां आया जो दिलबर बुगे खे ॾियूं, असां 20 लख किथां आया जो अवेस बुगे खे ॾियूं। मज़ीद खबरों अपडेट के लिए देखते रहिए HR JDO न्यूज़।